अस्सलाम वालेकुम, दिस इज रिमशा शहजादी। जीअं त आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काणो में थींदड़ इलेक्शन में फनकारनि, अदाकारनि ऐं कलमकारनि जो पैनल शहीद राणी भिटाई फन अदब पैनल में सदर जा उम्मीदवार आहिनि गुलफाम गुल सांगी साहब, सेक्रेटरी जा उम्मीदवार आहिनि मोहम्मद रफीक अबड़ो साहब, डिप्टी सेक्रेटरी जा उम्मीदवार आशिक अली दायो, ड्रामा चेयरमैन जा उम्मीदवार अली रोशन शेख साहब ऐं फाइन आर्ट जे उम्मीदवार अयूब गाद लतीफी साहब समेत सभई उम्मीदवार सॼे पैनल में जेके भी उम्मीदवार आहिनि सभई पंहिंजे पंहिंजे कम में लाइक ऐं महारत रखंदड़ आहिनि। सो 2 फरवरी ते इन सॼे पैनल खे भरपूर वोट ॾेई करे कामयाब कंदा त जीअं ही समूरो पैनल कामयाब थी करे आर्ट ऐं आर्टिस्टनि जो भलो करे सघे। न विसारींदा त हिन पैनल जो इंतखाबी निशान आहे वण। सो 2 फरवरी ते वण खे वोट ॾेई सॼे पैनल खे कामयाब कंदा।